समुंड ते हिकिड़े लाइफ गार्ड जी कीअं ड्यूटी हूंदी आहे, उहो कीअं जानियूं बचाईंदो आहे माण्हुनि जूं। जंहिं महिल माण्हू हद पार करे वेंदा आहिनि पाणी में, ॾिसो विञंदा आहिनि वॾे वॾे पाणी में, जान ज़ाया कंदा आहिनि। ठीकु आहे, हे हिते लिखियलु आहे नो स्विमिंग, उहो हिन जे करे जो हिते पथर आहिनि, हुनजी जान कीअं बचाईंदा आहिनि हे सेफ गार्ड। हाणे पाणी में जे लाइ तयारु आहे। हे समुंड खनि बादशाह पंहिंजी मौज में आहे। अचो त साईं तव्हांखे ॾेखारियां। साईं हे आहे गल्फ ऑफ मैक्सिको, साम्हूं मैक्सिको आहे, हेॾे पोयों अमेरिका, ऐं हे जाॾे सिधो लहे थो हेॾे पाकिस्तान। ओ लॉर्ड, हाय हाय साईं समुंड जोश में आहे उस्ताद, समुंड बादशाह जोश में आहे। अल्लाह, हाय हाय साईं समुंड बादशाह जोश में आहे। ओ भॼ साईं भॼो हितां, समुंड बादशाह जोश में। काफ़ी सालनि खां पोइ समुंड ते आया आहियूं। हा आला थी वेंदा त कमु थी वेंदो। हे साईं जोशीलो समुंड, उस्ताद मच्छी पकड़े थो पियो, हिकिड़ी कुरड़ी फाती अथसि। अचो त हाणे तव्हांखे थोरो सी व्यू क्लिफ्टन। असां वटि साईं बंगला होटल ठहिया आहिनि, माण्हू रहनि ई कान था, कुल अमीर ज़्यादा। हिते कुल होटल आहिनि साईं, मानी खाओ मच्छी खाओ, समुंड जे व्यू जो नज़ारो कयो, हेलीकॉप्टर। इहे साईं सेफ गार्ड अथव, सेफ्टी लाइ, जान बचाइण जे लाइ। माण्हू समुंड में लथल आहिनि न, हिननि जी जान बचाइण जे लाइ। पोइ साम्हूं सेफ गार्ड बि आहे, ओहे झंडनि वटि। इहो ॾिसे थो पियो कोई समुंड में लथो त न। असां वटि त माण्हू ॿुॾी वेंदा आहिनि मस्ती मस्ती में, हिते बि माण्हू मस्ती में वेंदा आहिनि। उहे विया आहिनि, उहे ॾिसो, ऐं ॾिसो था कमु, उहे समुंड में लथल आहिनि। हे वीचारा हेॾे कुंड में बीठा आहिनि, पर हे साईं मस्ती में कमु ख़राबु थी वेंदो आहे। पोइ हिननि खे साईं बचाइण वारा हे सेफ गार्ड आहिनि। गल्फ ऑफ मैक्सिको, गैल्वेस्टन, टेक्सास जो समुंड। असां वटि कीअं क्लिफ्टन आहे, हीअ बि साईं क्लिफ्टन आहे, अमेरिका जी क्लिफ्टन। वाह जो मज़ो आहे साईं हिते जी। बसि साईं हिते कुंड में पाणी घटि आहे, त हिते लही पंहिंजो मौसम जो मज़ो वठूं था। हिते चाहे स्विमिंग मनाए छो त पथरनि जे करे, भाउ मुंहिंजा परे करे था सघो, पथरनि जे करे तव्हां हिते नथा करे सघो स्विमिंग। बाक़ी साईं माण्हू पोड़ा पोड़ियूं अमड़ियूं वठी आया आहिनि, हर कोई पंहिंजो। के वरी मौसम जो मज़ो वठी किताब पढ़नि था। हे गल्फ ऑफ मैक्सिको जो साईं चौकीदार घुमनि था पिया, समुंड में परेशान त न आहे को, का एमरजेंसी त न आहे, कंहिंखे का मदद खपे। पूरो चक्कर थो हणे पियो साईं, पूरो चक्कर। बसि साईं आशिक़ पंहिंजी ड्यूटी में पूरा आहिनि, ऐं हे साईं बचड़ानि खे वरितियूं बसि तयारी आहे। लाइफ गार्ड खां पुछूं था इंटरव्यू इजाज़त ॾिनई त जी बिस्मिल्लाह, हेलो आहे कयूंसि था। वारी में साईं पेर घुपण जो पंहिंजो। साईं हिन चयो असांखे झलियल आहे, मूंखे पाणी में वञिणो आहे जल्द अज जल्द, ठीकु आहे। हुनजो कुझु सीन ख़तरनाक आहे, हिन जे करे चए थी मूंखे वञिणो आहे भाउ, छो त माण्हू ओॾे लही विया आहिनि घणो। हेलीकॉप्टर शायदि ॿुधायांसि, ॾिसो हाणे मञे थी भई।
ऐं हेॾे साईं ॿिया दोस्त माण्हू ऐं ॾिसो हे पाणी में वञी करे छा थी हेॾे साईं फोटोग्राफी हेॾो मथां हिन जो सही व्यू ईंदो हिन खे मां मथां रिकॉर्ड शूट कयांसि त मां अची करे लाइव ॻाल्हाए नथी सघां बाक़ी तूं ईअं रिकॉर्डिंग कर जाते काथे फोटोग्राफी साईं हाणे हिते पाण सुकून सां वेही करे मज़े सां हिकिड़े लाइफ गार्ड जी ज़िंदगी ॾेखारींदासीं था जेके ज़िंदगियूं बचाईंदा आहिनि ॿुधबा ऐं माण्हू जेके विञनि था पिया हिननि जी ज़िंदगी कीअं बचाईंदा आहिनि साईं वरी अलाए छा थियुसि वरी पाणी में वञे पई वरी नथी वञे ऐं इहो जेको पटो अथसि इहो चेल ते ॿधण जो अथसि पेरनि में स्विमिंग जे लाइ उहे पाइदान ड्यूटी पूरी मां सम्झो त लहंदी पाणी में पर न लथी हुन चयो पाणी में वञा थी वरी मोटी आई उहो हिन जे करे साईं हे ॾिसो माण्हू उहे पाणी में लथल आहिनि उहो इहे साईं कुंड में भींजनि था पिया माण्हू ईअं खिल खिल में दिलि थी वेंदी आहे दा साईं इहा ॾे पंहिंजी ड्यूटी असां चऊं पंहिंजी ड्यूटी त भाउ मुंहिंजा समुंड ते वॉक कयूं था मौसम जो मज़ो वठूं था गर्मी न आहे साईं बिल्कुलु ॿाहिरि लॻी पई आहे हे साईं हिते स्विमिंग मना आहे जीअं तव्हांखे ॿुधायमि पथरनि जे करे बाक़ी दुनिया हले थी वादा क़स्मा मोहबत में खिल टहक भोग हलनि था ॿुधबा था बाक़ी हे बीच ते सिपियूं बि आहिनि साईं कोडियूं असां ॻोठ वेंदा हुआसीं कराची कोडियूं मेड़े ईंदा हुआसीं पोइ कोडियुनि रांदि खेॾंदा हुआसीं तव्हां में बि साईं काफ़ी दोस्त कोडियूं खेॾंदा हूंदा ॿार साईं महल ठाहींदा आहिनि ॿारनि जा उहे ठहंदा हे ॾिसो हे जहाज़ उहे घुमे वतो खॾा कोटनि था इहे बि साईं रांदि समुंड ते वेंदा आहिनि न नंढड़ा ॿार पोइ उहे ईअं शुरू थी वेंदा हे पखी अहिड़ा साईं खाधे जी तलाश में ॾाढो पुरफ़दा बहितरीन मज़ेदार पखी अहिड़ा इहे त पखी त असांजी जान आहिनि साईं लगड़ साईं वाह लगड़ भी मौजूद है ना दा इंग्लिश लगड़ अंग्रेजी लगड़ दा तुतड़ा भी आहिनि ॾिसो था ज़िंदगी ॿाहिरि लॻी पई आहे ज़िंदगी इंग्लिश लॻी पई आहे साईं भओ न बोलो सुकून ॾिसो केरु किताब पढ़े थो केरु रांदियूं खेॾे थो को मोबाइल में लॻो पियो आहे को कूलरनि ते वेठो आहे को लगड़ थो उॾारे केरु कंहिंजी ज़िंदगी में इंटरफेयर नथो करे केरु कंहिंजी ज़िंदगानी में शैतानगिरियूं नथो करे पियो वाह ॾिसो था बाल फुटबॉल बि हलनि था ऐं हे साईं पाणी जो मज़ो वठनि था काइट फ्लाइंग हले थी पई बीच ते थैंक यू सो मच यू आर फ्रॉम टेक्सास नाइस विच एरिया ह्यूस्टन नाइस साईं हे लगड़ उॾरनि था पिया ऐं वॾेरी चयो त इजाज़त हाय हाउ आर यू I am good. So you are a local here from Texas? Yes. So are you enjoying today's weather? Yes, beautiful. And why you bring the kite? What is the reason behind? Well, because it looks so peaceful. Oh, that's so, yeah, nice.
in childhood, I was flying lot of kites. I was making kites as well. Oh, you made them. Yeah, Really big one. not this one. Like with the plastic bags from this, not the similar one. Wow. Okay, enjoy. Thank you. Have a good one. साईं ॾिसो होॾो दोस्त वेठो अथसि इहा ज़िंदगानी साईं हे ज़िंदगानियूं हलनि थियूं पयूं साईं अलॻि ई दुनिया आहे भाउ अलॻि ई दुनिया आहे पूरी फैमिली टेंट खणी आया आहिनि फैमिली जो हले थो पियो हेॾे वरी साईं आशिक़ मजबूर आहे ड्यूटी थो ॾे हे दोस्त फुटबॉल खेलनि था पिया था वाह ज़िंदगी 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 ॾाढी ख़ूबसूरत अथव दोस्तो तव्हां इन सां जंहिं ॾींहुं प्यारु कंदव न तव्हां जूं सॼियूं मुश्किलूं आसान थी वेंदियूं रब तव्हांखे रस्ता खोली थो दा रब खां घुरो माण्हुनि खां न घुरो रब जी मख़लूक सां प्यारु कयो जेको जीअं आहे न उनखे उन जे हाल ते छॾे ॾियो हर कंहिंजा वॾेरा तव्हां न थियो कोई तव्हां सम्झो था तव्हां वॾा आहियो कंहिं ख़ानदान जा फैमिली जा त पंहिंजनि खे सम्झायो था उहे ॿुधनि त ठीकु आहे नथा ॿुधनि त ज़िद न कयो साईं ज़िद कंदा ऐं पोइ जानी दुश्मन थी था वञनि भाउ भाउ सां नथो ॻाल्हाए ॿार पंहिंजी अमड़ियुनि सां नथा ॻाल्हाइनि हाणे हे ज़िंदगी अहिड़ी हुजे बेखौफ़ भओ न बोलो ॾिसो था माशाल्लाह साईं हिन नंढड़ी जी वीडियो जी ठाहिण जी इजाज़त मिली वई आहे हिन जो अमड़ अबोए गॾु आहिनि त ॾिसो माशाल्लाह नंढड़ी कीअं साईं इहा ज़िंदगी कीअं इंजॉय करे थी बेखौफ़ भओ न बोलो हाय हाय हाणे 10 मसइला आहिनि साईं दोस्त चवनि था साईं हे न आहे हो न आहे टाइम छा थियो आहे पर हिन नंढड़ी खे ॾिसो चवंदा आहिनि न साईं ज़िंदगी हयाशी त पंहिंजे माउ पीउ जे पैसे सां थींदा पंहिंजे पैसनि सां त सिर्फ़ु बिल पे कंदा आहियूं इहा उहा ई मिसाल आहे साईं थैंक यू सो मच ग्रासिया सर थैंक यू साईं शुक्रियो अदा करणु ज़रूरी आहे बाक़ी काफ़ी माण्हू साईं मुंहिंजनि बि अथा डस डस लॻी पई आहे हे ॾिसो ॾे धस हे हेॾे साईं उस्ताद धस त भाउ मुंहिंजा इहा आहे सॼी ज़िंदगानी इहो आहे ज़िंदगी हे ॾिसो जज़्बाती रोए थो पियो हिन खे छॾे आहिनि साईं हो हाय हाय हीअ आहे ज़िंदगानी साईं टेक्सिस अमेरिका गैल्वेस्टन बीच हे चवंदा किने में किनो बीच आहे साईं मां चयोमांनि असांखां पुछो कराची वारे ते त साईं जूस बोतल हर शइ उते हिते ॾिसो त का बि थैली आहे वारी ऐं सिपनि खां अलावा पाणी माण्हू साईं ज़िंदगानी जो मज़ो वठनि था लगड़ बि उॾरनि था कचहरियूं बि थियनि थियूं ऐं वाक बि हले थी पई वाक सिज लहे थो पियो आहे वरी ॾींहुं उभरंदो वरी जफ़ाकशी हलंदी वरी हणणा हलंदी वरी इहा दुनिया ईअं पई हलंदी ॻोठो ईंदा हुआसीं असांजो पहिरियों पहिरियों मामो रहंदो मामो साईं इहा ई मामे खे ख़्वाहिश कंदा हुआसीं त समुंड ते वठी वञ समुंड घुमाया त साईं
अॼु ॾिसो पाण वॾा थी विया आहियूं ऐं समुंड गोता खाऊं टपा ॾियूं छा कयूं पर उहा ख़्वाहिश काॾो खणी अचूं उहा चाहत काॾो खणी अचूं उहे लम्हा काॾो खणी अचूं उहो प्यारु काॾो खणी अचूं हिन समुंड सां हाणे चवंदासीं न आला थी वेंदासीं हीअं थी वेंदुमि हूअं थी वेंदुमि हाय हाय छा ॿुधायां दादा हाणे या न 10 मसइला हिन मसइलनि ई न मारियो आहे पर न बेख़ौफ़ ज़िंदगी हुजे सोलो ट्रेवलर आहियां त ईअं अकेलो सफ़र कंदो आहियां हाणे हे बचड़ा बेख़ौफ़ ॾिसो दादा हे ॾिसो हाय हाय बसि साईं जल्द पंहिंजे बचड़नि खे ट्रिप ते वठी ईंदासीं नंढड़ी साईं पंहिंजे वालिद साहब सां आई आहे हे ज़िंदगी जा सफ़र आहिनि दादा हे ॾिसो हे बि ज़िंदगानी आहे कीअं कुतड़े सां खेॾे थो पियो था अथसि को भाऊ प्यार सां मोहबत इंसाननि सां हुजे या कुतनि सां हुजे हे ॾिसो छितो थियो त साईं पाणी में नथो वञे हाय हाय बाक़ी साईं हे मौज मारी दो समुंड बादशाह वारी साईं हिते बि वारी आहे ॿुधव इहे साईं ज़िंदगी जा सफ़र पिया हलंदा लगड़ ऊंडा मंदा पिया ॿार खेॾंदा पिया हल हल आहे दुनिया साईं हे वॾेरियूं पूरी पार्टी दावत जो सेटअप करे आयूं आहिनि ॾिसो त आहिनि झूनियूं हे मुंहिंजे पोयां आहिनि झूनियूं पर लाइफ खे इंजॉय थियूं करनि ज़िंदगी जो मज़ो ख़ुशि बाश पाण में दोस्तियूं आयूं आहिनि 2-3 पल ख़ुशी सां गुज़ारी थियूं पोइ जेके सूर ॾुखड़ा आहिनि उहे विसारे छॾी थियूं ऐं साईं छा ॿुधायां केॾो सुकून मिलंदो आहे पाणी जंहिं महिल पेरनि में लॻंदो आहे लथल आहे पूरी पाणी में हे बचड़ा खेॾनि था पिया था अॼु त साईं वॾी एक्सरसाइज़ पंहिंजी थी वई आहे पाणी में जुती गाॾी में रखी आहियूं था ऐं पाण पंधु घुमाऊं था पिया कंहिं महिल वारी में कंहिं महिल पाणी में कंहिं महिल वारी में कंहिं महिल पाणी में छो त साईं छोलियूं ईंदियूं थियूं वञनि हे त पूरो घर खणी आया आहिनि साईं पूरो ट्रकियूं भरे आया आहिनि माल जूं हिन ट्रकनि सां गॾो गॾु लगड़ बि साईं लगड़ हे ॾिसो पूरो साईं रांदीका बांदीका ट्रकियूं बसि साईं डन 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 डना डन साईं वॾी महिरबानी नवां दोस्त जेके आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदो हलां न हिन वक़्तु असां आया आहियूं गैल्वेस्टन बीच ते ॿुधव ॿाहिरां साईं हाणे असांजो भरिजी वियो अथव साह असांजी थी वई अथव बस हाणे हितां कयूं था यू टर्न हिन पासे ते असांजो व्यू कुझु अहिड़ो आहे त भाउ मुंहिंजा ज़िंदगी खे ख़ुशी रब खे राज़ी कयो हुन
ज़िंदगी तव्हांजी पंहिंजो पाण आसान थी वेंदव। जंहिं ॾींहुं तव्हां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी महिनत पूरी करण खां पोइ हुनजो नतीजो आहे न रब ते छॾियव न, ॾिसो कामयाबी मिलणु तव्हांखे शुरू थी वेंदी। तव्हां पाण ऑटोमेटिकली रस्ते वधणु शुरू थी वेंदव। हे छोलियूं आहिनि न, हिकिड़ी अचे थी ख़तमु थी थिए वरी ॿी। दुख सूर बि ईअं अथव, हिकु ईंदो ख़तमु थी वेंदो वरी ॿियो ईंदव। हाणे फुट ज़िंदगी भर न त हे पखी ॾिसो साईं, पखी 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 आहे है माण्हू साईं के वञनि था के अचनि था, मेलो लॻल आहे, खाया पीआ हले थो पियो, ना गाना बजाना हले थो पियो। आहे है को पेटियूं खयूं था अचनि, के पेटी खयूं था वञनि। सॼे ॾींहं जी झनकार इहा आहे। भाउ मुंहिंजा पंहिंजी ज़िंदगी खे पहिरियों पंहिंजी महिनत बेस्ट कयो, नतीजे जे लाइ रब ते छॾियो। रब आसानी पैदा कंदो आहे, रब रस्ता खोलींदो आहे, राहूं खोलींदो आहे। असां त साईं जीअरे जन्नत ॾिठी आहे, जीअरे रब खे ॾिठो आहे। हाणे तव्हां चवंदा हूंदव जन्नत कीअं भाउ? हिन महांगाई जे दौर में पुरसकून ज़िंदगी, दुनिया में हेॾा मसइला मसाइल, उन्हनि खां हज आहियूं। तव्हांखे ज़िंदगी ॾेखारींदो आहे। तव्हां चवंदा न असां हिते कमाए कमाए थकी पिया आहियूं। ॿुधव कुतड़ा ॿिला अचनि था पिया, हे डॉग प्यारो, माण्हू अचनि वञनि ते आवाम। त साईं असांजो सफ़र हिते हिन जो गाॾी वेझो आहे, हिते पेर वारी वारी थी विया, अची विया त मथे समुंड वियो हेठि, छो त पंहिंजी गाॾी साम्हूं बीठी आहे। माण्हू बि घणा वञनि था, रश घटि, पर अचण वारा अचनि था साईं। पोइ साम्हूं पंहिंजी हे साईं गैलवेस्टन 1902-1963 सी वॉल। वाह साईं वाह, हे त पाकिस्तान खां बि पुराणी आहे भित, माना सी वॉल साईं। हे ॾिसो साईं, हे सी वॉल 1902 साईं, हले ॾिसो वरी 62, माना 20 साल अॻु में मुंहिंजे ॼाण खां। त भाउ मुंहिंजा बचनि खे सुठी तालीम ॾियो। अलाह तव्हांखे जेतिरो नसीबु कयो आहे, तव्हांजी कमाई आहे, उहा तव्हांखे अलाह नसीबु करे। अहिड़ी सोच हुजे, असांजी त अहिड़ी आहे भाउ मुंहिंजा। बाक़ी तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, जेको तव्हांखे बहितर लॻे। को ज़ोर ज़बरदस्ती न आहे साईं, प्यार जो सौदो आहे। क़बूल अचे त वठो, न त बसि। हे साईं उहो गंजो मां घुरिजो हुयो मुंहिंजी आहे। हाणे साईं मायूं ड्यूटी ॾियसि थी। वाह, इहे सीन अथव। हुया साईं पंहिंजी गाॾी शहज़ादी पहुची वियासीं, जुती बुती गाॾी में रखीसीं साईं, कढूं। हे उस्ताद बीठा आहिनि ॿिया। आशिक़ जी ड्यूटी पकी आहे साईं, किथे बि हुजे। पखी अहिड़ा साईं चीं चीं करनि था। हे हुयो साईं अॼु जो वीलाग जेको तव्हांखे ॾेखारियोसीं। ॿुधव हे पूरो समुंड साईं, वो झूला, गाना बजाना भी उस्ताद शुरू करे ॾिना। वो उस्ताद असां हे समुंड गल्फ ऑफ मैक्सिको साईं। हे हेलीकॉप्टर भी साईं उड़न था हिते सेफ गार्ड लाइ, सेफ्टी लाइ। ऐं उहो ख़बर अथव किथे? वो हे माण्हू जेके अॻिते वियल हुया उन्हनि जी साईं अगाड़े वञे पियो बचाइण, बची विया। हे माण्हू बीठा आहिनि, लॻड़ बि उॾरनि था पिया।
ओए झूला साईं। ऐं हे साईं माण्हू पैकिंग वॉक बि करनि सीन ऑन आहे। बसि हाणे तव्हांखे इजाज़त वठंदासीं, जिते हुजो ख़ुशि हुजो ऐं ॿिए जी ज़िंदगी में टंग न हणायो। शैतानगिरी वारा कम, हा सलाह मशवरो ॾियो, वठे त जी बिस्मिल्लाह, न वठे त को मसइलो न आहे, पर बराए महिरबानी शैतानगिरी वारा कम न। ऐं ख़ासि करे इहे रोला न विझो साईं तूं न मञो त बसि हाणे जानी दुश्मन आहे, ईअं न। केरु नाराज़ अथव बख़्शे छॾियो हुनखे। ॿुधो आहे भाउ, गाॾी जूं अचनि उन खे बख़्शे छॾियो रब जी रज़ा जी ख़ातिर। छो त साईं असांजे पोयां साईं ओयो ट्रक थो अचेव। छो त भाउ मुंहिंजा सीन ईअं आहे त उनखे रब जी ख़ातिर बख़्शे छॾियो। छो त भाउ मुंहिंजा, तव्हांजो उहो भाउ दौलत अथव, जीअं असांजो भाउ असांजी दौलत आहे। ॿुधो आहे साईं, हे ॾिसो इहे अथव बेख़ौफ़ ज़िंदगी। साईं हाणे हिते ई इजाज़त वठूं था, बसि गंज थी वियो। पंहिंजो प्रिपेरनि जो ख़्यालु रखिजो, दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।